पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीर प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सुपर सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हां ॾिसंदव त चाकर खान जेको बार बार हसीना जे अॻियां वञी ॻाल्हियूं करे थो, मां हीअं कंदुमि दुश्मननि खे, हूं कंदुमि पंहिंजे पीउ जे कातिलनि खे, पंहिंजे भाउ जे कातिलनि खे। इहो ईअं नथो सम्झे त ही छा मां चई रहियो आहियां, छो त हसीना हाणे अञा वधीक होशियार थी करे को नओं कदम जाबर ऐं रुंडे खां खणाईंदी, या सांवल या चाकर जे लाइ को न को हू फिल्म ठाहींदी, या इहे जेका बि सबूत आहिनि माई गुलनाज़ आहे इन खे दुप कराइण जी कोशिशि कराईंदी, जीअं को सबूत चाकर खान जे हथ न लॻे, न त असांखे चाकर खान जहिड़ो गिड़काए वेंदो। ऐं रावल जो ख़्वाब बि ॾिसंदो आहे चाकर खान। ऐं होॾां जेको दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांवल त पंहिंजी सॼी सचाई ॿुधाए छॾी। सांवल खे हाणे पक आहे त जाबर ऐं रुंडे वारा पंहिंजे कूड़ में पाण तमामु जल्द फासंदा। बहरहाल उहे बि वॾा बिशनी आहिनि पहिरें नंबर जा, उहे बि को न को ट्रिक ठाहियूं वेठा हूंदा। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।